वेलकम शाह साहब, तव्हां बि पीडीएम जो हिसो त कोन हुयो पर गवर्नमेंट जो हिसो हुयो। पीडीएम जी जॾहिं हुकूमत आई, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हिकिड़ी वॾियूं कुर्बानियूं आहिनि जमहूरियत लाइ, सिस्टम जे लाइ, एतिरियूं कंहिं पार्टी जूं कुर्बानियूं कोन्हनि। नून लीग हिकिड़ी एक्सपीरियंस जमात आहे, उहा बि तव्हां, JUIF बि तव्हां सां गॾु, MQM बि तव्हां सां गॾु। तव्हांजे 15-16 महीननि में डॉलर बि हेठि कोन आयो, पेट्रोलियम प्राइसिस बि कोन थिया, होर्डिंग बि बंदि, ज़ख़ीरा अंदोज़ी बि न। हिन निगरान सेट में इहे सॼियूं शयूं थियनि थियूं। हिकिड़ी हिन हुकूमत चङी शइ कई आहे त बॉर्डर खे क्लोज़ कयो अथई। असांजे ज़माने में बॉर्डर क्लोज़ न हुयो ऐं करे न पिए सघियासीं। क्रेडिट ॾिजे त मौजूदा हुकूमत जंहिंखे मुकमिल तौर ते एस्टेब्लिशमेंट जी सपोर्ट आहे, उन बॉर्डर बंदि कयूं ऐं फ़र्क़ु पियो। तस्लीम करणु खपे, फ़र्क़ु पियो आहे। सबबु छा? बॉर्डर बंदि न, तव्हां पाण करणु न चाहियो, तव्हांखे करणु न ॾिनो वञे पियो। इहा वॾी डिस्कशन आहे, वरी वेहंदव त पोइ ॻाल्हाईंदासीं। ठीकु आहे सर। इलेक्शन तव्हां हमेशह क्लियर ॻाल्हाईंदा, ओपनली ॻाल्हाईंदा। इलेक्शन तव्हांखे नज़र अचे थी जनवरी में? इलेक्शन खां सवाइ को ॿियो रस्तो ई कोन्हे। न, जनवरी जी ॻाल्हि कयां थो, इलेक्शन को सवा रस्तो न आहे, मां बि एग्री आहियां। जनवरी या फेबरवरी, पर बेस्ट जनवरी। हाणे हिते मौलाना साहब खे आंदो वियो आहे, तव्हां थोरी दिलि मज़बूत कजो, मुंहिंजी मज़बूत आहे, उनखे आंदो वियो आहे, उन इहो छको फिटी कयो आहे त फेबरवरी बि न, हालतूं न आहिनि। मौलाना साहब, आपसे ये गुजारिश है मेरी, क्या बेनज़ीर की शहादत के बाद जनवरी फरवरी में इलेक्शन नहीं हुई? आप नहीं आए उसमें। मौलाना साहब, आपके लिए सद एहतराम है मेरा। क्या इससे पहले रमज़ान में, क्या इससे पहले सिंध और पंजाब में 51-52 डिग्री में इलेक्शंस नहीं हुए? इलेक्शन तो हर वक्त हर हालात में हुए। पोस्टपोन करना, आइन से खेलना, और ये मेरी बात इलेक्शन कमीशन भी समझ ले, सारे लोग समझ लें कि ये अदालत आपको इलेक्शन पोस्टपोन करने नहीं देगी। आइन की पामाली हो चुकी है 90 दिन में पहले ही। आइंदा हालात को मजबूरी में बावजूद आपको शायद ये मौका न दे कि आप इलेक्शन पोस्टपोन करवाएं और मार्च अप्रैल में ले जाएं। ब्लैक और डार्क कॉरिडोर का वजूद किसी को मंजूर नहीं। सही। शाह साहब, ॿियो सवाल तव्हां खां, इलेक्शन जे लाइ जीअं पीपल्स पार्टी एम्फसाइज़ करे थी, डिमांड करे थी 90 ॾींहं जे अंदरि इलेक्शन, ठीकु आहे, सही आहे। बिलावल साहब बि, चेयरमैन साहब बि इहा ई ॻाल्हि कई। KPK ऐं पंजाब जे अंदरि जेको निगरान सेटअप हले पियो, उन टाइम पीपल्स पार्टी इहो आवाज़ु कोन हो जेको अॼु आइन जी ॻाल्हि, उहा बि त आइन जी पामाली हुई। उन वक़्तु हिकिड़ी शइ हुई, असां तव्हांखे बि सम्झणु खपे, उहो हिकिड़ो प्लान हुयो त असां उते इलेक्शन कराए, अक्सरियत वठी, पोइ हीअ इलेक्शन टाइम ते करायूं सिंध ऐं बलोचिस्तान जी, त जीअं असांजी हुकूमत अचे। असांजो इहो ज़रूरु हुयो त बाबा सभु इलेक्शन हिकु वक़्तु थियणु खपनि। डिज़ॉल्व कयो, असेंबली डिज़ॉल्व कयो, पर इलेक्शन हिकु वक़्तु थियणु खपनि चइनी सूबनि जो। ऐं यकीननि तव्हां बि पंहिंजे तबसरनि में इन्हनि शयुनि जो ज़िक्र ज़रूरु कयो। वजह इहा आहे, इक्वल जेका ही लेवल प्लेइंग फील्ड न पई मिली, जेका अॼु बि न पई मिले पीपल्स पार्टी खे, पीपल्स पार्टी खे या ॿियनि जमातुनि खे बि। यकीननि जॾहिं मां कल्ह बि पंहिंजे प्रोग्राम जे KTN जे प्रोग्राम में, या इन खां अॻु में जेके बि मुंहिंजा तमामु घणा प्रोग्राम थिया आहिनि, उहो सिंधी में चवंदा आहिनि त बीमारी ऐं तकलीफ़ खां पोइ जेका लेट थी वई, उहा चैनल्स कढी आहे मूंखां, पर उते बि चयो आहे मूं त मियाँ साहब, आप अगर आना चाहते हो, सच्ची पच्ची आना चाहते हो, इलेक्शन कराना चाहते हो, धांधली से बचना चाहते हो, वोट की इज्जत की बात करते हो, तो पहले 7 बंदे हुकूमत से निकालें और उसके बाद आ जाओ, तब हम मानेंगे। वरना फिर 35% और 35 पंचर और 5 पंचर का जिक्र होगा, और फिर इस इलेक्शन को कोई मानेगा नहीं। फिर एक मरतबा पाकिस्तान डर्टी गेम्स में चला जाएगा। सर मियाँ साहब कुछ टाइम खामोश, चुप, एक दफ़ो वरी
अॻूणे DG ISI जे लाइ जेको चयईं, अॻूणे चीफ ऑफ आर्मी बाजवा साहब फैज़ हमीद लाइ त मुंहिंजी जंहिं हुकूमत कई आहे उन्हनि जो एहसाब जेके अॻूणा चीफ जस्टिस हुया, उन खां पोइ वरी हिकिड़ी ख़ामोशी, वरी शहबाज शरीफ़ साहब पंहिंजी हुकूमत में चवंदो त मैं तो 30 साल से इस्टेब्लिशमेंट की आंख का तारा हूं। हाणे बि चए थो त मियाँ साहब जेको अचे थो कंहिंखो इंतकाम वठणु कोन थो अचे। अल्हम्दुलिल्लाह, क्योंकि मजबूरी है कि ये मेरी बातें कुछ आपके प्रोग्राम के तहत वो समझें, सुने मैं क्या कहता हूँ, क्योंकि कभी कभी पंजाब वालों को या दूसरे सूबों वालों को हमारी ज़बान पश्तो ज़बान भी लगती है कि पता नहीं क्या बोल रहे हैं। बात यह है कि एक दिन मियाँ साहब जब आ जाएंगे, उनको हुकूमत किसी तरीके से भी बैक डोर से या डायरेक्ट डोर से मिल गई, तो ये कहेंगे कि मैं अल्लाह वाला हूँ, अल्लाह पे छोड़ता हूँ। तो इंतकाम की बातों ने, पीपल्स पार्टी ने जमहूरियत में को इंतकाम साबित किया कि शहीद भुट्टो की या बेनज़ीर भुट्टो का इंतकाम जमहूरियत में हम लेंगे, जमहूरियत के सूरत में लेंगे। तो पीपल्स पार्टी आवाम की आंख का तारा बनना चाहती है, एस्टेब्लिशमेंट आंख का तारा नहीं बनना चाहती। सर, किसी दौर में अगर आपको याद हो न हो, आपको ज़रूर याद होगा, यूसुफ रज़ा गिलानी साहब ने भी असेंबली के अंदर कहा था पीपल्स पार्टी एंटी इस्टेब्लिशमेंट नहीं, प्रो इस्टेब्लिशमेंट जमात है। आप भी समझते हैं? ये भी कहा था कि स्टेट के अंदर स्टेट के अंदर स्टेट। ये क्यों नहीं कहते आप? मैंने आप हमारी अच्छी बातें नहीं कहते। अच्छी बातें भी करता हूँ नहीं किया करें ना, और नेगेटिव बात को जरा लोग भी बड़ा पसंद करते हैं ना, आप अच्छी बात भी कर देते। सर, पीपल्स पार्टी एंटी इस्टेब्लिशमेंट है? जिसका उसने नुकसान भी खाया, तो जिस पे नून लीग भी खुश थी, नून लीग जिसका नुकसान भी खाया, मगर हम खुश नहीं थे नवाज शरीफ के निकलने में। आपने तो बचाया था उसको। हमने तो बचाया था, हम खुश नहीं थे नवाज शरीफ चला जाए। क्यों चला गया, कैसे चला गया, ये एक और बात है, मगर तकलीफ दा फैसले सबको करने चाहिए, अदारों को भी करनी चाहिए, इस्टेब्लिशमेंट को भी जहर का घूंट पी के पाकिस्तान की सही पार्लियामेंट को ले आए। मैं चैलेंज से कहता हूँ, हमारी आने वाली नस्लें सुकून और एतमाद के साथ जिएंगी। पाकिस्तान बहुत बड़ा मुल्क है। मैंने आँखों से 35 साल पार्लियामेंट में बैठ के हर वजारत का मज़ा चख के, वो कड़वा मज़ा था या मीठा मज़ा था, चख के मैंने पाकिस्तान को देखा है। और हाल ही में मैंने पाकिस्तान की ताकत को बादशाह डैम, मामन डैम और दासू डैम, जो और डैम्स हैं, उनको भी देखा है, और थरकोल को भी देखा है। थरकोल को उस वक्त पीपल्स पार्टी ने 90s में पीपल्स पार्टी ने इंट्रोड्यूस किया था, और मियां नवाज शरीफ ने 97 में बंद किया। आज थरकोल पीपल्स पार्टी का बड़ा, कहते हैं पीपल्स पार्टी ने सिंध में क्या किया है, उनके लिए जवाब है, उन्हनि जे लाइ जवाब आहे, उन सपूतनि लाइ जवाब आहे, उन सपूतों के लिए जवाब है कि पीपल्स पार्टी ने थरकोल को इंट्रोड्यूस किया। बिलियंस ट्रिलियंस ऑफ द डॉलर्स की चीज़ को बाहर ले आया, जिसको शहबाज शरीफ ने कहा कि ब्लैक गोल्ड। और आज आपकी फैसलाबाद 2600 मेगावाट से चल रही है, और पाकिस्तान की एक्सपोर्ट चल रही है, बिकॉज ऑफ थरकोल, बिकॉज ऑफ सिंध गवर्नमेंट डिसीशंस। सिंध ते अचूं था कुछ टाइम हाणे, वरी धड़ो ठहणु, GDA, MQM, JUIF हिकु दफ़ो वरी पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ हिकिड़ो महाज़, हिकिड़ो चैलेंज करण जे लाइ अचनि था। छा लॻे थो पोयों, का कुवत हिननि खे आंदो आहे? मुंहिंजी ॻाल्हि अगरि कोई सम्झे, सिंध जो माण्हू सम्झंदो आहे। सिंध जो माण्हू ॾाढो ज़हन अथव, तमामु ज़हीन आहे, पंहिंजा फ़ैसिला हू तोरे तके करे थो, कॾहिं ग़लती थी वञे त वरी मोटाए थो। छा इहे पहिरियों धड़ा न थिया आहिनि? छा इहे धड़ा थी तव्हांजा तजुर्बा न थिया आहिनि? 90s में जाम सादिक खे जॾहिं धड़ा ठाहे ॾिना विया, त जाम सादिक जो अलाह ई बहितर ॼाणे थो रस्तो अज़ीज़ाबाद हूंदो।
ऐं हुकूमत थींदी हुननि जी, ऐं सिंध खे तबाह करे छॾियो मुख़्तसिर अरसे में। इन खां पोइ वरी 97 में हुकूमत ठही इत्तेहादनि जी, उन्होंने हैदराबाद खे टुकड़ा टुकड़ा करे छॾियो। अॻु यादि आहे? कंहिं बि नालो छो खणां मां कंहिंजो, पंहिंजे सिर्फ़ु चीफ मिनिस्ट्री लाइ। ऐं सिंध जे अदारनि में कराची में सिंधी नौजवान जी तालीम ते पाबंदी विधी वई। आई एम राइट? हा सर। छा हुननि न कयो, छा हुननि जो कारनामो आहे? सिंध जो त कारनामो मां सिर्फ़ु थर ॿुधायो आहे तव्हांखे, थर जी डेवलपमेंट ॿुधाई आहे तव्हांखे। सिंध जे हर रण कच्छ में वञो तव्हांखे रोड मिलंदा, लाइट मिलंदी, तव्हांखे यूनिवर्सिटियूं मिलंदियूं, हॉस्पिटल्स मिलंदियूं। हा, अञा खपे, हे त 30% 40% आहे, अञा असांखे 20 साल खपे त सिंध खे तव्हांखे असां हिकु हिकु ॻोठ ताईं हर उहा शइ पहुचाए ॾियूं जेका हुननि जो राइट आहे। शाह साहब, आख़िरी सवाल, एंडिंग जी तरफ़ वञूं था। 15 साल जी कंटिन्यू हुक्मरानी तव्हांजी, घोटकी, कश्मीर, शिकारपुर, इहो सॼो इलाइक़े में अमुन कोन थी सघियो। 18th अमेंडमेंट खां पोइ सॼा पावर्स तव्हांखे, छो नाकामी थी आहे, छाजे करे? थैंक यू वेरी मच, ॾाढी महिरबानी। तमामु सवलो सवाल जंहिंखे ॾुखियो करे पेश कयो वेंदो आहे। 10 सालनि खां वठी पाकिस्तान जे इंटीरियर मिनिस्ट्री खे सिंध गवर्नमेंट ख़त लिखंदी रही आहे त असांखे वेपन्स ॾियो। रिकॉर्ड जी ॻाल्हि थो कयां मां, वेपन्स ॾियो, छो त अॼु धाड़ेलनि वटि उहे वेपन्स आहिनि जेके पुलिस वटि कोन्हनि। पुलिस खे जॾहिं उहे वेपन मिलंदा त उनजी परमिशन खपे, पर उहा परमिशन अॼु ॾींहं ताईं न ॾिनी आहे। फॉर गॉड से, खुदा के वास्ते वो परमिशन दें। हमारी पुलिस को बेमददगार न मरवाएं। सिंध की पुलिस हो या खैबर पख्तूनख्वा की पुलिस हो या पंजाब की हो, बेयार मददगार मिलती हैं, हो गई हैं, उनको मरवाएं नहीं। उन्हें जो हालत बुरी आहे, वो G3 ते था बढ़नि, उन्होंने रॉकेट लॉन्चर्स आहिनि, मिज़ाइल्स आहिनि, न्यू टेक्नोलॉजीज़ आहिनि, उन्होंने कैमराज़ आहिनि। ॾिसनि था त पुलिस अची वई आहे राति जे टाइम ते, हुन वटि साउंड सिस्टम आहे, उन्हनि हणी छॾिया आहिनि रस्तनि ते त जेके धमाका थियनि, गाॾियूं अचनि, असांखे ख़बर पए। उहो नथो मिले, बार बार चवण जे त तव्हां, फ़र्क़ु इहो आहे, तव्हां सिंध जी ॻाल्हि तंहिंजे करे तव्हां बदकिस्मतीअ सां कयो, जेको क्राइम पंजाब में आहे, जेको ज़ुल्म पंजाब जे माण्हू सां आहे, उहो अचे कोन थो, अचे अथो पर चए कोन थो कोई। बदतरीन हालतूं आहिनि पंजाब जे अंदरि क्राइम जो। सिंध उन खां ॾहों ते बहितर आहे, पर सिंध जो जेको क्राइम आहे, जेको तव्हां क्राइम 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 मीडिया चए थी, उहो क्राइम कीअं थो थिए, इहा तव्हांखे ख़बर आहे? इहा माण्हुनि खे ख़बर आहे त टेलीफोन ते पहुचनि था, इश्क थी वियो आहे मुंहिंजो तोसां। हा, इश्क ऐं मुश्क जो क्राइम आहे। इनखे पुलिस छा कंदी, इनखे SP छा कंदो, इनखे SHO छा कंदो? बैनर हयां विया कश्मीर में, सखर में, घोटकी में, त ख़ुदा जे वास्ते इश्क मुश्क में न फाथो। माण्हुनि खे पकिड़े वठी ईंदा, पर जॾहिं इहा शइ ते कंट्रोल करण जी पूरी महारत अची वई असांखे, त पोइ ट्रैक्टर ऐं गाॾियूं अची वियूं। 21 लख जो ट्रैक्टर 5 लख में मिले थो, अचो असां वटि टकाए वञो। इहा ख़बर आहे तव्हांखे? गाॾियूं असां वटि बहितरीन आहिनि, अॻवानी गाॾियूं आहिनि, बहितरीन, अचो वठी वञो। धाड़ेल रोड ते नथो अचे, अचे त ख़बर पए न, नथो अचे। हा, वेढ़ा झेड़ा उहे आहिनि, उनखे कोई ख़तमु नथो करे सघे। हिकु दफ़े मां जहाज़ में हुउमि, इस्लामाबाद में हुउमि, लाहौर खां जहाज़ में फायरिंग थी वई। हिकिड़ो MNA वेठो, उनखे ॿिए फायर कयो, पर जहाज़ में छा चवंदा आहिनि, सिपाही पुलिस जा गार्ड्स हुया, स्पेशल गार्ड्स, उन्हनि फायर करे हुनखे मारियो। मां हुन जहाज़ में हुउमि। त
क्राइम आहे, दुनिया में आहे, दुनिया पूरी में पर असांजो क्राइम अनोखो आहे, इश्क मुश्क जो क्राइम आहे ऐं जंहिंखे तव्हां एक्सप्लॉइट कयो था। आई एम सॉरी टू से। न न सर, तव्हांखे हक़ आहे, असां तव्हांखो सवाल कंदा आहियूं को बि। वरी महिरबानी मोहतरम जनाब सैयद खुर्शीद अमीन शाह साहब जो पॉइंट ऑफ व्यू तव्हांजे साम्हूं हुयो मईशियत जे हवाले, सियासत जे हवाले ऐं जमहूरियत जे हवाले सां, त जमहूरियत में ई हल आहे, उन में ई डिलीवरेंस आहे ऐं आवाम जा मसला हल ई जमहूरियत में थींदा। ऐं लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल ॿियनि सूबनि में वाकई तमामु घणी आहे। सिंध पुलिस जी क़ुर्बानियूं बि तमामु घणियूं आहिनि, परफॉर्मेंस बि बहितर आहे। इन ई सबब ते अल्लाह हाफ़िज़।